माहीगिरी जो आलमी ॾींहुं जेको आहे उहो हर साल 21 नवंबर ते मल्हायो वेंदो आहे। इहो सभ खां पहिरीं जेको आहे सो इन जी जेकी शुरूआति थी उहो 21 नवंबर 1998 खां थी। पाकिस्तान फिशर फोरम 1998 खां वठी ऐं अॼु ॾींहुं ताईं माहीगिरी जो आलमी ॾींहुं जेको आहे 21 नवंबर ते मल्हाईंदी आहे। ऐं हर साल जेको आहे सो उनजो थीम चेंज हूंदो आहे। ऐं हिन दफ़े असां जेको आहे सो उन थीम रखियोसीं त हिन वक़्तु बर्निंग जेको इशू आहे उहो आहे ॿेटनि ते जेकी वफ़ाक़ जी वालार आहे। ऐं असीं सम्झूं था त ॿेट ऐं ॿेटनि जे आसपास जेकी क्रीक्स आहिनि या मैंग्रूव्स जा ॿेला आहिनि उहो माइग्रेंट जे लाइ जेको आहे सो फिशिंग ग्राउंड्स आहिनि। ऐं ॿेट जेके आहिनि उहे डेल्टा जो हिसो आहिनि ऐं क्रीक्स जेके आहिनि माइग्रेंट जी रोज़गार जा प्याला बि आहिनि, उनसां गॾु उनजो गुज़रगाहूं बि जेको आहे सो आहिनि। इन करे हिन दफ़े असां जेको आहे सो ॿेटनि जे हवाले सां असां हीअ ॾींहुं सेलिब्रेट करियूं पिया, जंहिंजो असां मौज़ू रखियो हुआसीं, जेको थीम असांजो रखियो हुआसीं उहो इहा त जेको आहे सो सामूंडी ॿेटनि ते माहीगिरनि जी ख़ुदि मुख़्तियारी। त इन हवाले सां असां इहे सेलिब्रेट करियूं पिया। ऐं असां हर साल 21 नवंबर माहीगिरी जो आलमी ॾींहुं जेको आहे उहो पूरो हफ़्ते जी मुहिम करे मल्हाईंदा आहियूं। ऐं असां 16 नवंबर खां वठी इहो जेको ॾींहुं आहे उहो सेलिब्रेट करियूं पिया। ऐं सुभाणे जेको आहे सो उनजो आख़िरी मेन जलसो हूंदो जेको असां इब्राहिम हैदरी में मुनक़द कई हुआसीं, जंहिंमें असां माहीगिरनि जो कल्चरल प्रोग्राम बि हूंदो। हज़ारनि जी तादाद में माहीगिर उते गॾु थींदा, सिविल सोसाइटी हूंदी, पॉलिटिकल पार्टीज़ खे असां जेको आहे हुन में इनवाइट कयो हुआसीं। त उते जेको आहे सभु गॾिजी असां हुकूमत खां मुतालबो कंदासीं त हीउ जेको सदारती ऑर्डिनेंस ठहियो आहे जेको गैर आइनी आहे ऐं उनखे रद्द कयो वञे। ऐं हीअ जेके ॿेट आहिनि उहो माइग्रेंट जी मलकियत आहिनि, माइग्रेंट जी रोज़ी जा प्याल आहिनि। इन ते जेको आहे सो शेयर न अॾिया वञनि। शेयर अॾिजण सां ऐं हिननि ॿेटनि ते कब्ज़े सां सिंध जे साहिली इलाइक़े जा 25 लख मुआणा जेके आहिनि पंहिंजे तारीख़ी रोज़गार में बेदख़ल थी वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।